अक्सर ईअं थींदो आहे त कुझु बि खाइण सुठो नाहे लॻंदो, जंहिंजो सबबु वात में कोड़ाण या वात जो ज़ाइको ख़राब थियणु हूंदो आहे। पर छा वात में इहो ख़राब ज़ाइको कंहिं क़िस्म जे मसइलनि जी अलामत बि थी सघे थो? कॾहिं कॾहिं कोड़ाण, खटाण या मिठाण जो अहसास बि थी सघे थो। इन जो सबबु आख़िर छा आहे? इन हवाले सां माहिर मुख़्तलिफ़ सबब बयानु कनि था। वात पची पवण सां हलक में अछा निशान ठही वेंदा आहिनि। इहो हिकु इन्फेक्शन हूंदो आहे जेको इन ई बैक्टीरिया मां थींदो आहे जेका आम तौर ते वात में मौजूदु हूंदी आहे ऐं इन जो कमु मुदाफ़ियती निज़ाम खे कंट्रोल करणु हूंदो आहे। मुदाफ़ियती निज़ाम कमज़ोर थी वञे त इहा बैक्टीरिया वधणु लॻंदी आहे जंहिंसां इन्फेक्शन थी पवंदो आहे। इन में वात में अछनि निशाननि सां वात जो ज़ाइको बि अजीब थी वेंदो आहे। जेकॾहिं जिस्म में ज़िंक जी खोट थी वञे त वात जो ज़ाइको बि तब्दील थी वेंदो आहे। पर इन जो सबबु छा आहे इहो तिबी माहिर ॼाणे न सघिया आहिनि। हिकु तहक़ीक़ मूजिबि इन जो इम्कानी सबबु इहो थी सघे थो त ज़िंक हिकु अहिड़े प्रोटीन जो मिक़दार वधाइण में मदद करे थो जेको ज़ाइके जी हिस खे कंट्रोल करे थो। जेकॾहिं ज़बान जो ज़ाइको तिखो हुजे या मौसमी ज़ुकाम थियो हुजे त ॻणती न करियो, इहा मामूल जी ॻाल्हि आहे। ईअं आम इन्फेक्शन मुदाफ़ियती निज़ाम खे चौकस करे छॾींदो आहे ऐं इहो प्रोटीन प्रोडक्शन सां जहिड़ींदो आहे जंहिंसां वात जो ज़ाइको कोड़ो थी वेंदो आहे। जेकॾहिं जिस्म खे ब्लड शुगर खे कंट्रोल करण में ॾुखियाई थिए त वात में हिकु अजीब मिठो ज़ाइको महसूस थियणु लॻंदो आहे। तिबी तहक़ीक़ी रिपोर्टुनि मूजिबि ईअं उन वक़्तु थींदो आहे जॾहिं को शख़्स शुगर जो शिकार हुजे। उल्टी या अंगारी खां सवाइ ॻोढ़ारियुनि औरतुनि में वात में अजीब मेटालिक ज़ाइके जी शिकायत बि थींदी आहे जंहिंजो सबबु जिस्म में ईंदड़ हार्मोन्स जूं तब्दीलियूं आहिनि जंहिंसां ज़ाइके जी हिस ऐं सिंघण जी हिस मुतासिर थी सघे थी। ज़हनी बेचैनी जे नतीजे में वात ख़ुश्क थियणु लॻंदो आहे जंहिंजे नतीजे में वात में लुआब जो मिक़दार घटि थी वेंदो आहे। लुआब खाधो हज़म करण ऐं हानिकार बैक्टीरिया सां विढ़ण समेत सिहत लाइ अहम किरदारु अदा कंदो आहे। कुझु मख़सूस दवाउनि जे नतीजे में वात जो ज़ाइको तिखो, नमकीन या मेटालिक थी सघे थो। असांजो वात मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बैक्टीरिया जो घरु हूंदो आहे जिन मां कुझु सिहत लाइ फ़ाइदेमंद ऐं कुझु हानिकार हूंदा आहिनि। जेकॾहिं वात जी सफ़ाई ऐं ॾंदनि खे बुर्श न कजे त इन सां हानिकार बैक्टीरिया जो मिक़दार वधी वेंदो आहे जंहिंसां बि वात जो ज़ाइको तब्दील थी वेंदो आहे। इन खां सवाइ ॾंदनि ऐं महारनि जा मुख़्तलिफ़ मसइला बि थी सघनि था।